संजर खान महानूर तोखे ख़बर है तो तू मुखे की मिली है। पहिरियों दफ़ो माता खे दरगाह में ॾिठो ऐं मूं तोखे पहिरीं नज़र में ही पसंद कंदे अल्लाह खां घुरियो ऐं अल्लाह साईं मुंहिंजूं दुआऊं क़बूल कयूं तू मुंहिंजी बणिजी वई। रस्तो दे मां रवां। घड़ी बोश्त अहिड़ियूं मुलाक़ातूं त किस्मत सां थींदियूं आहिनि। मां पंहिंजी हया जी चादर में ढकल आहियां। सॉरी मां तोसां कचारी करे नथी सघां। इहा त गज़ब जी अदा आहे तुंहिंजी। हयात औरत जो ज़ेवर हूंदी आहे। प्लीज ॻाल्हि जे मथां ॻाल्हि न ठाहियो, मूंखे वञण ॾियो। वञण जे लाइ त वक़्तु पियो आहे। जॾहिं असां ठहिया ई हिक ॿिए जे लाइ त पोइ एॾियूं सख़्त दिलूं छो? बाबा जानी खंजर के गौर सां ॾिसी थो कंहिंजो सिर लाहींदे छा? इरादो त इहो ई अथव। कंहिंजे सिर लाहण जो इरादो अथव? सुल्तान। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त शिकार कंहिं फाड़े जो को हरण जो। सुठो थियो बाबा जानी जो कंहिं जानवर लाइ पियो सोची। सालर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, अॼु मुंहिंजे साम्हूं वेठो थो मूंसां कचहरी करे, को पेट जो सूर अथई छा? बाबा जानी तमामु घणो पेट में सूर आहे। ॻाल्हि कर। अयो बाबा जानी मां शादी करण थो चाहियां। का छोरी पसंद कई अथई या मां ॻोल्हियां? छोकिरी पसंद कई अथमि। बड़ी हिम्मत कई अथई। मां बि कॾहिं वेही वेही सोचींदो आहियां त असांजे हिन घर में काफ़ी वक़्तु थियो आहे ख़ुशियूं न थियूं आहिनि। मूंखे इहो ॿुधाए केरु आहे छोकिरी? बाबा जानी वो मानाज़ आहे। या सुल्तान वारी छोरी? हाँ? जी बाबा जानी। इहा छोरी त हूअं ई पहिरीं तुंहिंजी हुई, पर मां जॾहिं मां सुल्तान खां तुंहिंजे लाइ रिश्तो घुरण वेंदुसि त छा हू इनकार कंदो मूंसां? सुल्तान ज़िंदा रहंदो त इनकार कंदो न। हैला अदा सालार तू मेनाज सां प्यार कंदो आहे? जी भेण मां महनाज सां ॾाढो प्यार कंदो आहियां। ऐं महनाज? उहा बि मूंसां बेइंतहा प्यार कंदी आहे। हाँ माना त महनाज इहा ॻाल्हि मूंखां लिकाई आहे। हाणे ॾिस जाए अदा त मां कीअं थी हिन जा कन पटियां? न न वो मासूम आहे, उनखे कुझु बि न चइजांइ। हैला मूंखे ॾाढी ख़ुशी थी। केॾो मज़ो ईंदो जॾहिं मेनाज़ अदा सालार जी पाण बणिजी पंहिंजे हिन घर में ईंदी। हैला
महनाज। महवेश तूं हिते हींअर जो? हा मां हिते ऐं मां तोखां नाराज़ आहियां। पंहिंजी सहेलीअ खां नाराज़? ओ छो भला? न चओ मूंखे पंहिंजी सहेली, ऐं तूं न मुंहिंजी सहेली थी बि नथी सघी। इहो छो भला? इहो इन करे त तूं मुंहिंजी हमराज़ नाहीं। तुंहिंजी हमराज़ न आहियां? इहो वरी कीअं? ॿुध, तूं सालार सां प्यार कंदी आहीं? हा। त पोइ इहा ॻाल्हि तो मूंखे पहिरियां छो न ॿुधाई? लड़े सूर थो थिए, ॾिस छॾ न। भले सूर थिए, जेको सूर तो मूंखे ॾिनो आहे उनजो छा? अच्छा, इन लाइ माफ़ी। माफ़ी कान मिलंदी। अच्छा तूं छॾ त सही, जीअं चवंदी तीअं कंदसि बस। पक? हा पक। कन में सूर विझी छॾी न। ऐं तोखे ख़बर अथई अदा सालार चाचा ख़ुदा दाद खां तुंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि बि कई आहे। हा, पोइ भला चाचे ख़ुदा दाद छा चयसि? उन चयो त मां चाचा सुल्तान खां तुंहिंजे रिश्ते जी घुर कंदुसि। अच्छा, भला मुंहिंजी कहिड़ी ॻाल्हि तोखे मारे छॾियो आहे? तुंहिंजे चपन जी मुर्क। गौराम! मिठा माण्हू, मूं पंहिंजे दिल जी ॻाल्हि कई ऐं तोखे कावड़ छो लॻी? हाय हाय, गौराम जे सीने में भी दिल आहे। बस गौराम, हाणे मां हिकु लफ़्ज़ बि वधीक नथी ॿुधणु चाहियां। कैसे? कैसर खान, संजर खान जो हथ पकड़ण एतिरो आसान न आहे। संजर खान, रवायत तुंहिंजी भंजडा न कर, इज्जत सां महानूर जो हथ छॾ। वो वक्त भी परे न आहे। ठीक आ, मूं हथ छॾिया। ॿीहर अहिड़ी ग़लती न कजांइ। तूं बि ॿीहर इहा ग़लती न कजांइ। मूं कहिड़ी ग़लती कई आहे? महानूर सां गॾु घुमण जी। असीं हुन जा वारिस आहियूं। वारिस हिन जो सिर्फ़ संजर खान आहे। धमकी न समझजांइ, छो त संजर खान जेको चवंदो आहे सो कंदो आहे। मां बि हिकु सरदार जो पुटु आहियां। जेकॾहिं ॿीहर अहिड़ी ग़लती कई त ज़िंदा ज़मीन में दफ़न करे छॾींदो साईं। इहो त वक़्तु ॿुधाईंदो त केरु थो कंहिंखे दफ़न करे।
महनाज जी गौराम। छे बीज़ा अज ॾाढो खुश खुश थी नज़र अची। गौराम जॾहिं इंसान जे मन जूं मुरादूं पूरियूं थियण वारियूं हूंदियूं आहिनि न त पोइ अंदर में ख़ुशियूं जनम वठंदियूं आहिनि। पंहिंजी ख़ुशियुनि में गौराम खे बि शरीक कयो। हाँ, वक्त आयो त तूं बि मैनाज जी ख़ुशियुनि में ज़रूर शरीक थींदे। महनाज जी मूंखे तुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि मारे रखियो आहे। अच्छा, भला मुंहिंजी कहिड़ी ॻाल्हि तोखे मारे छॾियो आहे? तुंहिंजे चपन जी मुर्क। गौराम मिठा माण्हू, मूं पंहिंजे दिल जी ॻाल्हि कई ऐं तोखे कावड़ छो लॻी? हाय हाय, गौराम जे सीने में भी दिल आहे। बस गौराम, हाणे मां हिकु लफ़्ज़ बि वधीक नथी ॿुधणु चाहियां। गौराम वो सिद्धीरो आहे जेकॾहिं पंहिंजे ज़िद ते अचे त डूंगर बि ॾारे बच करे छॾींदो आहे। तू गौराम जी अख जे तीर जो निशानो बंजी चुकी आहीं। हाणे तोखे गौराम खां केर थो बचाए सघे? ख़ैर ताहे तव्हांजे चेहरे ते एॾो गुस्सो ऐं कावड़। बस मां दिल त चवे थी उनजी छुड़वाॻीता उनखे अहिड़ी सज़ा ॾियां जो केसर खान जे साम्हूं अचण जी कॾहिं हुनमें हिम्मत ई न पैदा थिए। केरु हुयो? कंहिंखे सज़ा ॾियो पिया? संजर खान खे। संजर खान? अहिड़ो संजर खान छा कयो आहे जो संजर खान ते तूं बाहि वांगुरु ॿरियो पियो आहीं? हुन हया जा सभु लीका लताइण पे चाहिया। संजर खान इहो सुठो न आहे कयो। पुट तूं ई माठ करे वञ। माठ? माठ छो? मर्द सभु कुझु बर्दाश्त करे वेंदा आहिनि पर औरत जे मामले में बर्दाश्त न आहिनि कंदा। संजर खान जे सरकश गिचीअ में रसो विझणु घुर्जे। हिन दफ़े त मूं बर्दाश्त कयोमांसि, जेकॾहिं ॿेहरी या संजर खान हरकत कई त कॾहिं कोन छॾींदोसांसि। जेकॾहिं रिश्तो तय थियल न हुजे हा त अॼु इहो केसर खान ज़िंदा वापसि मोटी न वञे हा। अॼु तुंहिंजी कावड़ ॾिसी तुंहिंजे मथां आसमान किरियल महसूस कयां थो। अॼु पहिरियों भेरो बाबा जानी, पहिरियों भेरो संजर खान जे मथां आसमान किरियो आहे। संजर खान ख़ामोशी इख्तियार कई आहे। छा मसइलो थियो आहे? ॻाल्हि कर। बाबा जानी, अॼु मां साईं जी दरगाह ते वियल हुअसि। उते केसर खान सां गॾु महानूर बि आयल हुई। मुंहिंजी दिलि घुरियो त ॿ ॿोल मां पंहिंजी मंगेदी सां ॻाल्हायां, पर हुते इहो केसर खान मुंहिंजे साम्हूं थियो ऐं मुंहिंजे साम्हूं पंहिंजी रिवायतुनि जा दफ़्तर खोले ॾिनई। माना वॾी मगी अथसि, जेके पखी पंहिंजे वलर खां तकड़ी उॾाम कंदा आहिनि से जल्दी शिकार थींदा आहिनि। पोइ बाबा जानी छा ख़्याल आहे? घुमाए वठाइने केसर खान खे? फिलहाल न। जेको कमु सुल्तान खे करणो आहे उहो सुल्तान खे करणु ॾियो। सुल्तान, जेको कमु तोखे ॿुधायो हो वो यादि रख। वक़्तु आयो त तोखे चवंदुसि। ठीक है मेरे सरदार साहब, जी जो हुकुम ईअं थींदो। ईंदो त हू फलाही कम लाइ,
पर मिलंदो पंहिंजे मलाइकनि सां भई बालाज खान जो हवा तरफ़ शक बि न वेंदो। पचेक मई नाम सुल्तान है, सुल्तान जवानश दरखतिया हर टांक लोहालिक है, लोहालिक। ही गोराम कहिड़ी ॻाल्हि करे वियो आहे मूंसां? मां कॾहिं खां गोराम जे दिलि में वसण लॻी आहियां। न ख्वाब न ख़्याल, जुदो अची मुंहिंजे साम्हूं आयो आहे प्यार जो इज़हार करणु। वॾो बेमुरवत इंसान आहे। ख़बर न हूंदसि त महविश हुन लाइ दीवानी आहे, पोइ बि ॼाणी वाणी मूं ॾे आयो आहे। छा हुनखे ख़बर न पई हूंदी त सालार ख़ान पंहिंजे पीउ खे मुंहिंजे रिश्ते लाइ चयो आहे? छा आहे गोराम जे मन में? को वेर या वरी अगरि जे गोराम मुंहिंजी मासूम सहेली महविश जे प्यार खे रद्द करे मूं तरफ़ वधियो त ख़ुदा जो कसम गोराम जो अंजाम ॾाढो बुरो निकिरंदो। बदतमीज़ी मूं तोसां कई आहे या तुंहिंजे दिमाग़ में का तिल वेठल आहे? पंहिंजे लफ़्ज़नि खे बदतमीज़ी वारा जामा न पाराए। तुंहिंजे ॻाल्हाइण मां त अञा मां जूं सुतियूं बि वहनि। तुंहिंजी इहा अरडाई आहे न। तूं कुझु बि चवीं पर मुंहिंजी अडाई हक़ ते आहे। कॾहिं साम्हूं मिल, पोइ इहे हक़ ऐं सच जा सबक़ तोखे मां पढ़ाईंदुसि, जेके सॼी ज़िंदगी तोखां न विसरंदा। गुलज़ार, अॼु गोराम कबूतर खे दाणो ॾेई आयो। पखी तुंहिंजो छटियल दाणो चुगियो या ट्रा खाई उॾी वियो? परदेसी पखी थोड़ा ई आहे जो ट्रा खाई वरी कोन वरंदो, वापसि ईंदो। माना त पंहिंजे देश जो ई पखी आहे। बिल्कुलु गुलज़ार, पंहिंजे देश जो, पंहिंजे कबीले जो, पंहिंजो पखी आहे। गोराम, मतां पखी काथे अॻे ई कंहिंजे जार में फाथल त न आहे? मूंखे त कोन थो लॻे। अगरि जेकॾहिं उहो पखी के जार में फाथल हूंदो त गोराम उन जार खे चीरे पंहिंजो मनपसंद पखी कढी वठंदो। केरु आहे उहो? मैनास ऐं महविश? महविश दिल जी ॻाल्हि आहे। चवंदा आहिनि त ज़ोर जी मेहंदी नाहे लॻंदी गुलज़ार। छोरी भली आहे, आज़माए क़िस्मत। ये समझ गुलज़ार, मैनास गोराम जे हथ जी लकीरुनि में लिखजी वञे। सरदार साईं, मूंखे बिशाम ॿुधाए छॾियो त सॼो ॾोह संजर ख़ान जो आहे। मुला दादा, तूं सही थो चए। एॾी छुड़वागी उन्हनि खे सही न आहे। सरदार साईं, न त असां वक़्त ऐं हालतुनि खे ॾिसी हथियारनि जा मुंहुं खोलणु मुनासिब हूंदा आहिनि। सरदार साईं, इन जे करे त असां माठ करे बीठा आहियूं। बसि तव्हांजो हुकुम खपे छड़ो। मौला दादा, सुठो थियो जवान रता विढ़ंदे देर न कनि हा। चङो थियो खून रेज़ी खां पाण खे बचाए छॾियनि, न त ॾचे में पइजी वञनि हा। सरदार साईं, ॻाल्हि खे इते ई दफ़न कंदो या असांजे लाइ हुकुम आहे? मौला दादा, ॻाल्हि ॿुध गौर सां। संजर ख़ान सां असांजो ताज़ो मुआइदो थियल आहे। ऐं ॿी ॻाल्हि त मुंहिंजी न्याणी
संजर खान के न ॾिनल हुजे हा न त हिन वक़्तु संजर खान जी सिसी मुंहिंजे पेरनि में हुजे हा। सरदार साईं वरी जो को मसलो करे विझे त पोइ हुनखे वधण न ॾिबो, जेकॾहिं वधियो हुनखे सुलझाए छॾींदासीं। सरदार साईं अवां वधीक बहितर ॼाणियो था। बाबा साईं तव्हांजी महिरबानीअ सां मुंहिंजे भाउ करम खान ज़मीन सुठे नमूने खेड़े रहियो आहे बाबा साईं, ऐं बाबा साईं एनजीओज़ वारनि जो कमु बि सुहिणे नमूने थी रहियो आहे। तव्हां मुंहिंजा वेझा आहियो, मुंहिंजा पंहिंजा आहियो, मुंहिंजा अज़ीज़ आहियो, मुंहिंजा रत आहियो। बाबा साईं इहो तव्हांजो वॾोपन आहे जो तव्हां असांखे हमेशह पंहिंजे बचनि वांगुरु ॾिठो आहे। अॻे ई दर्द सांढिया नथा पुॼनि। कहिड़नि दर्दनि जी ॻाल्हि थी करी? ज़िंदगीअ जा दर्द। गुलनाज़ जी ॻाल्हि पई करी? जी ॾाढी यादि पई अचे। एॾो परे मोकिलियो अथसीं जो हिक ॿिए जो मुंहुं ॾिसण बि मुश्किल थी वियो आहे। उहो ई थियो जेको उन जे नसीब में लिखियलु हो। कुझु पंहिंजे हथ में बि। मूं बसि कई, बसि हिकिड़ी ॻाल्हि करणी हुई तव्हां सां। चओ। महनाज़ जवान जमाण आहे, पकी ॿेर में सभु कोई पत्थर हणंदो आहे। खोले ॻाल्हि कर, चवण छा थी चाहीं? महनाज़ लाइ अदे ख़ुदा दाद वारा साह पिया खणनि। पर हुननि सां त अॻु में मसइलो छल आहे, मस त वञी ठाह थियो आहे। माज़ी माज़ी आहे, सभु को मुस्तक़बिल जी ड्रोड़ में आहे। छोरो बि सुठो आहे सालार। पोइ तुंहिंजी कहिड़ी राय आहे? ठीकु आहे, जेकॾहिं आया पोइ ॾिसी वठंदासीं इन ॻाल्हि खे। कैसर खान सॼी ज़िंदगी अॼु ताईं कंहिं बि संजर खान सां उचायो कोन्हे, ऐं तूं संजर खान के मौत मार धमकियूं तो दी। हेलो। हाँ मां संजर खान थो ॻाल्हायां। मुंहिंजो नंबर सेव आहे, तूं पंहिंजे कम जी ॻाल्हि कर। कॉल छो कई अथई? तो जेका मूंसां बदतमीज़ी कई आहे न, उन जो दर्द मुंहिंजे दिल में वेही वियो आहे। बदतमीज़ी मूं तोसां कई आहे या तुंहिंजे दिमाग़ में का तिल वेठल आहे? पंहिंजे लफ़्ज़नि खे बदतमीज़ी वारा जामा न पाराए। तुंहिंजे ॻाल्हाइण मां त अञा मां जूं सुतियूं बि वहनि। तुंहिंजी इहा अरडाई आहे न। तूं कुझु बि चवीं पर मुंहिंजी अरडाई हक़ ते आहे। कॾहिं साम्हूं मिल, पोइ इहे हक़ ऐं सच जा सबक़ तोखे मां पढ़ाईंदुसि, जेके सॼी ज़िंदगी तोखां न विसरंदा। मिलण जो इंतज़ारु रहंदो, पोइ केरु कंहिंखे सबक़ तो यादि कराए इहो तोखे आउं ॿुधाईंदुसि। हाणे कैसर खान संजर खान के सबक पढ़ाईंदो। अड़े ये यूनिवर्सिटी वारा सबक न, पर सरदारी निज़ाम वारा सबक आहिनि, जेके संजर खान तोखे पढ़ाईंदो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम।
एडिगार पुल के कोटा में मुल्के कोटा में मुल्के लैला वो अल्ले लैला वो